अम्मा आऊं शादी जे लाइ राज़ी कीन हुयसि, पर अलाए को अब मुंहिंजी शादीअ जी इजाज़त ॾेई छॾी। ये ख़ुशी सां असीं बि कोन इजाज़त ॾिनी शादी जी, बस मरंदे कुसंदे हा कईसूं। इन लाइ त हिते मुंहिंजा इहे ओराणा ऐं आलाप ॿुधी ॿुधी तूं बि अधु ॻरी वई आहीं। घटि में घटि हुते सुख जो टुकुर त खाईंदी, का मुंहं ते मुर्क त हूंदई। अम्मा मूंखे अदा आश्रम ऐं अदा आरब त उन घर में कीन मिलंदा। मुंहिंजे लाइ जहिड़ा हिते सूर तहिड़ा उते। अम्मा जेसी ताईं आऊं पंहिंजे अदन खे पंहिंजी हिननि अखियुनि सां नथी ॾिसां न, तेसी ताईं ही सॼी दुनिया मूं लाइ हिकु जहिड़ी आहे। तुंहिंजी शादी थिए, तूं साॻिण थी, मन रब साईं के तुंहिंजूं दुआऊं ॿुधे, के सणावा वाह वरन असलम ऐं आरब मोटी अचनि। अम्मा अलाह कंदो त मुंहिंजी शादी वारे ॾींहुं अदा असलम ऐं अदा आरब हिन आंगण ते मोटी ईंदा। हाओ अम्मा, अलाह साईं तुंहिंजूं दुआऊं अघाईंदो। अलाह कंदो त आरब ऐं असलम हिते ईंदा, तोखे शादीअ जूं लाऊं ऐं टकरूं ॾियाराईंदा। अम्मा पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो ॾाढो डपु आहे। वाह वरी कहिड़ी? जेकॾहिं आऊं हितां हली वियसि त तुंहिंजी सार केरु लहंदो? सराह अल्लाह आहे, उहो सार लहंदो। तूं दिलि जा कर, मूंखां मानी पचाइण की न विसरी अथमि। काठियूं पाण तुंहिंजो पीउ मूंखे चुल्ह ते गॾु करे ॾींदो, बाक़ी कम सभु आऊं पाण करे वठंदमि। न मां न, आऊं आंखे घर जो को बि कमु कीन करणु ॾींदसि। उते कमु करे वरी हिते सॼो कमु करे ॾेई वेंदसि तव्हांखे। इहे सही आहे न? हा सही आहे, पर अम्मा साहुरनि जे मुंहं खे ॾिसजांइ, हुननि जो राज़ रखजांइ, हरू भरू पंहिंजी झुगी में बाहि न विझजांइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।